अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। नाज़रीन, सकरन मां तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सकरन भरिसां ॻोठ गुंडिया में गाह जे मशीन में कुतुर करण दौरान ॻोठाणे जी बाहि अची कपजी वई आहे। ही अहम ख़बर तव्हांखे सकरन मां ॾींदा हलूं त गाह जे मशीन में गाह कुतुर कंदे ॻोठाणे जी बाहि अची कपजी वई आहे। ही अहम ख़बर तव्हांखे सकरन मां ॾींदा हलूं त गाह जे मशीन में गाह कुतुर दौरान ॻोठाणे जी बाहि अची कपजी वई आहे। ही अहम ख़बर तव्हांखे सकरन मां ॾींदा हलूं त गाह जे मशीन में गाह कुतुर करण दौरान ॻोठाणे जी बाहि अची कपजी वई आहे, जंहिंखे सकरन अस्पताल मां फर्स्ट एड ॾियण बाद नवाब शाह अस्पताल रेफर कयो वियो आहे। सकरन भरिसां ॻोठ गुंडिया में गाह जे मशीन में गाह कुतुर करण दौरान ॻोठाणे नौजवान अब्दुल रहमान ज़रदारी जी बाहि अचण करे कपजी पई। इतला बाद हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस ॻोठाणे खे तालका अस्पताल सकरन आंदो, जिते डॉक्टरनि पारां फर्स्ट एड ॾियण बाद खेसि नवाब शाह अस्पताल रेफर करे छॾियो। ॿुधायो पियो वञे त ॻोठाणो पंहिंजे माल लाइ कुतुर करे रहियो हो त अचानक संदसि हथु अची वियो ऐं संदसि दाहुनि ते मशीन खे बंदि कयो वियो, पर संदसि बाहि कपजी वई आहे।